कदम धो कोई धोखो मिले तो जज्बात में, हर कदम धो कोई धोखो मिले तो जज्बात में। इंसान मट जी तो बने पहाड़ पर हिकरात में, जज्बात 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 जज्बात। तोखा सवाइ त ॿार हू पेर बि नाहे रखंदो। सवेर कपिड़ा बदिलाए केॾां वियो? थी सघे कंहिं कम सां वियो हुजे, कंहिं दोस्त सां मिलण वियो आहे, पर तव्हां परेशान छो था थियो? वई त आकाश जो शहर में ॿियो को बि दोस्त कोन्हे। रात मां तुंहिंजो इंतजार कंदुसि। रात रक़म सां गॾु तूं मुंहिंजे कमरे में ईंदी। सुबुह जो मां हलियो वेंदुसि। फ़िलहाल मूंखे 2 लख रुपया घुर्जनि। शानू, अॼु मां अकेली न, पर ॿई बर्बाद थींदासीं। ॾिसां त हाणे केरु थो खटे। हाणे छा पियो महसूस करी त मां पहिरें वारी सीरत आहियां या चेंज थी वई? हैरत पई लॻे त तुम्हें अचानक ये तब्दीली कीअं अची वई? तुंहिंजे अंदर में इंसानियत जे आशियाने खे ॾिसी सीरत पंहिंजे पाण खे बदलाए। हर कदम धो कोई धोखो मिले तो जज्बात में, हर कदम धो कोई धोखो मिले तो जज्बात में। आपका मिलाया हुआ नंबर इस वक्त बंद है। बराए The number you have dialed is forward. छा थियो आहे शिराज? छा ते परेशान आहियो? सीरत लाइ परेशान आहे। ॾिस न, रात थी वई आहे, सीरत अञा ताईं घर न पहुती आहे। नंबर बि बंदि अथसि। ऐं अनम सां बि ॻाल्हायो आहे त अनम बि हुन सां गॾु न आहे। सीरत नंढड़ी त न आहे, शहर कंहिं सहेली राह छॾियो हूंदो। तव्हां परेशान न थियो। फरज़ाना, परेशान कीअं न थियां? वक़्तु बदिलजी चुको आहे। हींअर दौर कुझु ॿियो आहे। न्याणी आहे उहा। अची वेंदी, ॿार नाहे। सीरत मर्द आहे, ॿियो अवां जी भेण आहे। केरु हुन जो हथु वठंदो? उहो त मां बि सम्झां थो फरज़ाना। हज़ारे ख़्याल थियनि था। मां त चवां थो त कंहिं सुठे घर में हुन जो रिश्तो ॾिसी हुन जी शादी कराए छॾियां। मां बि इहो चाहियां थी। सीरत जो ईअं आज़ाद रहण मुनासिब नाहे। ठीकु आहे फरज़ाना, सीरत अचे त हुन जी रज़ामंदी पुछी मूंखे ॿुधाए त मां हुन जो क़बूलो कयां। अचे त मां हुन सां ॻाल्हायां थी। तव्हां परेशान न थियो। बग़ैर ॿुधाइण जी ग़लति पई करे। जॾहिं खां शानू हिन घर में आयो आहे, सायरा परेशान आहे। छा वजह आहे? किथे को सायरा सां फरेब त न थी रहियो आहे? हर वक़्त नाराज़ पई लॻे। छा वजह आहे? लॻे थो सायरा ज़हनी क़ैद में जकड़ियल आहे। पर सीरत जो रात जे वक़्तु घर न अचणु, कंहिं तूफ़ान में त पाण खे न उछलाईं।
आपका मिलाया हुआ नंबर इस वक्त बंद है। फोन बंद अथस। ही छोकरी वॾो को खुनाम कराईंदी। नंबर बंदि अथसि। ख़बर नथी पए त नंबर छो बंदि करे छॾी अथई। नंबर बंदि अथसि त को वॾो मसइलो नाहे, थी सघे हू रस्ते में हुजे। मंझंदि खां वठी नंबर बंदि अथसि। अची राति थी आहे। घणियूं ॻाल्हियूं आहिनि वैदा। इन में परेशान थियण जी कहिड़ी ज़रूरत आहे? आकाश मर्द आहे, हूंदो पंहिंजे दोस्तनि सां गॾु। मूंखे ख़बर आहे त आकाश जी कंहिंसां बि दोस्ती कोन्हे। निसार बि हिते आहे। जेकॾहिं निसार हुन सां गॾु हुजे हा त पोइ बि परेशान थियण जी का ॻाल्हि न हुई। इहे विसवसा न कर। आकाश ॿार त नाहे न, हू अची वेंदो। तूं परेशान न थी। यार मूंखे सम्झ में कोन थो अचे। वैदा पंहिंजे ॾेर खे सम्झा। ही बहराड़ी आहे। हिकिड़े कख जे करे बि अलाए छा मो छा थींदो आहे। बराबरि हू पढ़ियल लिखियल आहे, कंहिंसां बि संदसि अदावत थी सघे थी। इहा तुंहिंजे भाउ जे लाइ मोहबत आहे जेको तव्हां सोचियो पिया। उल्को न कयो, अची वेंदो। ही शराफ़त आहे। ॿिपरी खां वठी नंबर बंदि कयो वेठो आहे। एतिरो किथे रहंदो? ॿियो त निसार बि हिते आहे। ख़ैर घुर, अची वेंदो। तूं हली ॿाहिरि मानी खा। आकाश अचे मां पोइ मानी खाईंदुसि। ॿाहिरि निसार वेठो आहे, हुनखे तूं मानी खाराए। मां तोखे के ॾींहं पहिरियां विसारे छॾिया, पर जेको ख़त में तूं मुंहिंजे लाइ हरामी ॿार लिखिया आहीं न, उन हिकु लफ़्ज़ मूंखे हिते अचण ते मजबूर कयो आहे। सायरा बेगम, मां हुन ग़लतीअ जी बि तोखां माफ़ी वठंदसि, पर ख़ुदारा मुंहिंजी ज़िंदगी बर्बाद न कर शानू। अञा काथे ॻाल्हि आहे सायरा बेगम? आगे आगे देखो होता है क्या। मूं वटि उहे सभु वीडियोस वॉइस नोट सेव पिया आहिनि। सेव चाही छा थो? बदिलो, तुंहिंजी बर्बादी ऐं पंहिंजी लाइफ इंश्योरेंस। बस इहो ई थो चाहियां। शानू, तूं मोहब्बत खे फरेब जी कठपुतली बनाए मुंहिंजे जज़्बनि सां खेॾियो आहे। मां तोखे कॾहिं बि माफ़ कोन कंदसि। तो औरत जो प्यार ॾिठो आहे, पर नफ़रत जी अंधारी नाहे ॾिठी, जेका ज़मीन मां पौड़ुनि समेत वण कढी छॾींदी आहे। हेलो हेलो केरु थो ॻाल्हाए? छो एतिरो जल्दी विसरी वई आहियां? सायरा तूं? ही नंबर कंहिंजो आहे? ही नंबर मुंहिंजे प्यारे भाउ जो आहे। लोड शेडिंग हुई तॾहिं हिन नंबर ते कॉल कयमि। ऐं ॻाल्हि ॿुध, तूं बैक कॉल न कजांइ हिन नंबर ते। आख़िर तो मूंखे मजबूर करे ई छॾियो। सॉरी अदा साईं, मुंहिंजो मोबाइल चार्ज न हुयो। तूं आहीं किथे? मां शहर में आहियां अदा साईं, पंहिंजी फ्रेंड जी बर्थडे पार्टी में मौजूद आहियां। पर वाइदो कर त कॾहिं बि बेवफ़ाई न कंदी ऐं न वरी मूंखे छॾे वेंदी। न सायरा, मां तोसां वाइदो थो कयां, हमेशह तोसां ई रहंदुसि ऐं मां कॾहिं बि जुआ न खेॾंदुसि। मूंखे ज़िंदगी घुरिजे, ज़िंदगी सा बि तोसां गॾु। वठाणी खीर पी। सुभाणे रईस शिराज ख़ान हलणो आहे ऐं सॼी हक़ीक़त उनखे ॿुधाइणी आहे। ईअं ई करिणो पवंदो, न त शानू साहिरा जी ज़िंदगी बर्बाद करे छॾींदो। मां ईअं कॾहिं उनखे करणु कोन ॾींदुसि। हर कदम धोको ही धोको मिले तो जज्बात में। हर कदम धोको ही धोको मिले तो जज्बात में।
सीरत तूं किथे आई बाबा? हेलो, सॉरी अदा साईं, मुंहिंजो मोबाइल चार्ज न हुयो। तूं आहीं किथे? मां शहर में आहियां अदा साईं, पंहिंजी फ्रेंड जी बर्थडे पार्टी में मौजूदु आहियां। सीरत मां केतिरो परेशान आहियां, तूं इन जो अंदाज़ो बि नथी लॻाए सघी। मूंखे मालूम आहे अदा साईं, पर मामा खे न ॿुधाए सघियसि। अगेन सॉरी। चङो ठीकु आहे, सालगिरह ख़तमु थिए त फौरन ॻोठ हली अच, तुंहिंजी ॾाढी यादि थी अचे। अदा साईं, मुंहिंजी दोस्तूं ज़िद थियूं कनि, मां इंशाल्लाह सुभाणे अची वेंदसि। ठीकु आहे, ठीकु आहे, पोइ सुबुह जो अचिजांइ। ऐं हा, पंहिंजो ख़्यालु रखिजांइ। ओके, ख़ुदा हाफ़िज़। माशाल्लाह माशाल्लाह, वॾे वक़्त खां पोइ तुंहिंजे चेहरे ते एतिरी मुस्कुराहट ॾिठी अथमि। ख़ैर त आहे। शानू, मां ग़लति हुयसि, घणो ई कुझु सोचियमि पर तूं घटी वई। सायरा, ही मां छा पियो ॾिसां? तुम्हें एतिरी तब्दीली, उहा बि मुंहिंजे लाइ। हिन करे जो हिते बंदिशुनि जा कोट ॾियल आहिनि, फरज़ाना बेगम जी बंदिशूं, ऐं इहा क़ैद वारी ज़िंदगी मूंखां बर्दाश्त न थी। हूअं बि मुंहिंजो असली प्यार त तूं आहीं, उहो त मां तोखे जुआ वारे अॾे ते ॾिसी इहो क़दम खयो। सायरा, मां तो तोखे ॿुधायां, मां जुआ खे तर्क करे छॾियो, मूंखे सिर्फ़ तूं घुरिजी बस। ही वठ बेलेट। इन ॾींहंनि खां पोइ काफ़ी सारी रक़म हथ ईंदी, जेका असां हितां खणी कंहिं ॿिए शहर में परे हिन दुनिया खां वञी पंहिंजी ज़िंदगी गुज़ारींदासीं, ऐं पोइ वरी कंहिंजे बि हथ कोन ईंदासीं। सायरा, सायरा, तो त मुंहिंजे दिलि जी ॻाल्हि कई आहे। पर वाइदो कर त कॾहिं बि बेवफ़ाई न कंदी ऐं न वरी मूंखे छॾे वेंदी। न न सायरा, मां तोसां वाइदो थो कयां, हमेशा तोसां ई रहंदुसि, ऐं मां कॾहिं बि जुआ न खेॾंदुसि। मूंखे ज़िंदगी घुरिजे, ज़िंदगी, सा बि तोसां गॾु। थी वठ हाणे खीर पी। मां हाणे वञां थी, ऐं 2 कलाकनि खां पोइ वरी ईंदसि। हिते वेठो हुजां, कॾहिं वरी न। तोसां खोड़ कुझु ॻाल्हाइणो आहे। हिन ॻाल्हि ॿुध, मुंहिंजी हिकिड़ी शर्त बि आहे, उहो बि ॿुधंदी। ऐं हा ॻाल्हि ॿुध, तूं खीर पी छॾिजांइ, छो त मां तुंहिंजे लाइ स्पेशल पंहिंजे हथनि सां ठाहियो आहे। सायरा, मां तुंहिंजी हर शर्त पूरी करण लाइ तयारु आहियां। अबू, ॾे ख़बर शानूअ जो को हाल हवाल? सुभाणे रईस शिराज ख़ान हलणो आहे ऐं सॼी हक़ीक़त उनखे ॿुधाइणी आहे। ईअं ई करिणो पवंदो, न त शानू साहिरा जी ज़िंदगी बर्बाद करे छॾींदो। मां ईअं कॾहिं हुनखे करणु कोन ॾींदुसि, भले शानू केतिरो बि दोस्त छो न हुजे। मां कंहिंखे कंहिंजूं ख़ुशियूं बर्बाद करणु कोन ॾींदुसि। साहिरा हिन महिल पंहिंजो घर आबाद कयो आहे, वरी बि सोचे कदम खणिजो, हू बि दोस्त आहे, किथे रईस को तकिड़ो कदम न खणी विझे। कुझु बि थी पए, हू हुनखे मारींदो कोन, पर हुन लोफर खे घर खां त कढी थो सघे न। ऐं असां बि इहो ई था चाहियूं। त पोइ सुभाणे सुबुह जो पाण टई शिराज साहिब जे ॻोठ हलंदासीं। ऐं हिकु ॻाल्हि, मां उते जेका बि ॻाल्हि कयां उन ते तव्हांखे मुतफ़िक़ रहणो आहे, जीअं शानूअ खे नुक़सान बि न थिए, बसि रुगो घर मां कढी छॾींदसि। ठीकु आहे, हिकु लोफर जुआरी ऐं अवारा इंसान आहे। हिन जे ख़ातिर मां जज़्बात में अची पंहिंजी माउ ऐं पंहिंजे भाउ खे छॾे हिन वटि पहुतसि। छा आकाश, ये सब छा है अदा? जवाब छो नथो ॾी? अदा,
ही हक़ीक़त आहे त असां कोर्ट मैरिज अदा सिंह बस तेरे ग़रीब जी मत मुझंदी आहे न तामीरी सां पेच पाईंदो हर कदम धोको ही धोको मिले थो जज्बात में, हर कदम धोको ही धोको मिले थो जज्बात में। शिराज मूंखे लॻे थो हिनखे कंहिं ज़हर ॾिनो आहे। ज़हर? शाहनवाज़ तोखे कंहिं ज़हर ॾिनो आहे मूंखे ॿुधाए। हिन कमीने खे मूं ज़हर ॾिनो आहे। छा? जंहिंजे ही लाइक़ु हुयो। छा सायरा तो हिनखे ज़हर ॾिनो? सायरा ही तो छा कयो? पंहिंजे रत जे रिश्ते खे ज़हर ॾेई छॾियो। ही मुंहिंजे रत जो रिश्तो न पर हिकु कमज़ोर किरियल मुंहिंजी ज़िंदगी जो दुश्मन आहे। छा पई चईं सायरा? ही केरु आहे? ही उहो इंसान आहे जे फेसबुक जे ज़रिए मूंखे ब्लैकमेल करे सब्ज़ ख्वाब ॾेखारिया। मूंखे मुंहिंजी माउ ऐं मुंहिंजे मिठड़े भाउ खां धार कयो। हिकु लोफर जुआरी ऐं अवारा इंसान आहे। हिन जे ख़ातिर मां जज़्बात में अची पंहिंजी माउ ऐं पंहिंजे भाउ खे छॾे हिन वटि पहुतसि। छा? हाँ साइण, हे इंसान मूंखे जुआ जी टिकरीअ ते रखणु पियो चाहे। मां वठी निकिरी वियसि। रस्ते में मुंहिंजो शिराज जी कार सां एक्सीडेंट थियो। मां हॉस्पिटल में दाख़िल थी वियसि। पोइ छा थियो? पोइ दुनिया में कोई सहारो न रहियो। बेगैर थिए जी लोही खड़ी वापसि वञण खां मुंहिंजे ज़मीर मूंखे रोके छॾियो। ऐं मूं तूं अॻिते ॿुधाए पोइ? तुंहिंजी गुनाहगार थियण ते मजबूर थी पियसि। मुंहिंजी गुनहगार? गुनहगार त मां आहियां तव्हां सभिनी जो। मां हिकु पापी इंसान पंहिंजी लालच ऐं हवस जे करे हिकु शरीफ़ छोकिरीअ जी ज़िंदगी बर्बाद करण जी कोशिशि कई। मूंखे मारणु घुरिजे। अॼु मूंखे सुकून मिलियो आहे। मूंखे तड़पंदे ॾिसी करे मुंहिंजे अंदर जे इंसान खे राहत मिली आहे। सायरा, मां तुंहिंजो ॾुहारी आहियां। जेकॾहिं मां मरी बि वञा त मूंखे माफ़ न कजां। इहा ज़िंदगी न आहे। असीं जेके सोशल मीडिया ते ॿियनि जी ख़ातिर ग़लति फ़ैसिला थियूं कयूं, पंहिंजी वालिदनि सां धोखो आहे। ये शर्मी जे बाज़ार में मक्खर बणिजी थी वञूं, जंहिंजी समाज में का बि क़ीमत न आहे। ही त मरी वेंदो। मरण ॾे हिनखे शिराज, मरण ॾे। हिन जो इहो ई अंजाम आहे। मां हिनखे मरण न ॾींदुसि सायरा। इंसानियत अञा ज़िंदा आहे। हिनखे पंहिंजी ग़लती जी सज़ा मिली। छा थियो अमी? मूंखे लॻे थो त मुंहिंजी सायरा तकलीफ़ में आहे। तव्हां परेशान न थियो अमी। हू जिते बि हूंदी ख़ुशि हूंदी। मोटी अच हाणे मुंहिंजी अमड़, मोटी अच। हाणे तो बिन मुंहिंजो हिकु पल बि नथो सहे। न रो अमी, रब सोनो कंदो। भेण वापसि अची वेंदी।
जॾहिं मुंहिंजो साहु महिमान थींदो तॾहिं वापसि ईंदो। रब करे मुंहिंजी हयाती बि अव्हां खे लॻी वञे। तव्हां परेशान न थियो। बेशर्मी जी भी का हद हूंदी आहे। तुंहिंजो इहो लाडलो ॾेर कल्ह खां वठी नंबर बंदि कयो वेठो आहे। हामिद तूं हरू भरू तो परेशान थी। हू मर्द आहे कहिड़ी औरत आहे जेकॾहिं रस्ते में देरि थी वियसि त कहिड़ो तूफ़ान अची वियो। खामखा परेशान पियो थी। वहीदा उहो दौर नाहे रहियो। हाणे कदम कदम ते फरेब आहे। दोस्तीअ मां दुश्मन पैदा था थियनि। ज़मानो ज़हीर आहे। घटि में घटि नंबर त खुलियल रखे आहे। अदा साईं मतां को मसलो हुजेसि या मोबाइल चार्ज न हुजे या वरी साइलेंट ते हुजेसि। रब ख़ैर कंदो। अॻु में त तुंहिंजी अहिड़ी सोच न हुई, हाणे तोखे छा थी वियो आहे? हरू भरू पाण बि परेशान ऐं असांखे बि परेशान पियो करे। हाणे न वठि हुनजो पासो। इन जे करे त हू बदिली चुको आहे। घणे तुंहिंजे लाड प्यार जे करे। उचरी हिन दौर में कख बि दुश्मन आहिनि। तूं सम्झे छो नथी? अदा साईं अवां इमोशनल न थियो। हू सुबुह जो अची वेंदो। रिलैक्स। निसार तूं ई हिनखे सम्झा, न त ही सॼो घर खणी मथे ते खणंदो। मुड़सालो आहे या धमचर? पागल थी वई आहीं चवईदा। मूंखे पागल करे छॾींदो तव्हां घर वारा। इहा कंहिं ॻाल्हि कई आहे त रेस जे महिमान ज़हर खाधो आहे। अदा पूरे ॻोठ में हुल्ला। यार का त ॻाल्हि हूंदी न। वधीक नथो चइजी सघे, ख़ुदा बहितर थो ॼाणे। सम्झ में नथो अचे त यार छा लाइ ज़हर खाधो अथई? हिकु त ख़ुदकशी मजबूरी खां माण्हू कंदो आहे, ॿियो मोहबत खां। साईं को माण्हू अचे त ख़बर पए। पर यार रब करे कंहिं नौजवान ज़िंदगी बचे वञे। मां छा थो ॾिसां? जवाब दे। ही कहिड़ो तूफ़ान खणी अची घर में दाख़िल थियो? आकाश ही सभु छा आहे अदा? जवाब छो नथो ॾी? अदा ही हक़ीक़त आहे त असां कोर्ट मैरिज। अदा साईं बस तेरे ग़रीब जी मत मुझंदी आहे न तामीरी सां पेच पाईंदो आहे। तो असांखे वक़्त जे वाकिरे में न पर बाह जे शोलनि में उछलायो आहे। ज़मीन ते बि सिज में हथ विधो आहे, जंहिंजी तपिश असां सभिनि खे साड़े राख करे छॾी थी। पर अदा मोहब्बत जी शादी करण को गुनाह त न आहे। आहे गुनाह। ग़रीबी जी चादर खे अमीरी जी लोईअ सां गंढ ॾियण मौत खे सॾु करण जे बराबरि आहे। सभु मरी वेंदासीं, को बाती कोन बचे थो जेको लुड़क ॻारे असांजे लाशनि मथां पुछगारू ॾेई असांखे दफ़नाए। अरे तूं घोट बणिजी वासिंग सां वेर रखियो आहे। छा हैसियत आहे असांजी शिराज खान जे अॻियां? हू असांजे ज़िंदगियुनि जा पन छाणे छॾींदो। जेको कमु तो कयो आहे ख़ुदकशी खां घटि कोन्हे। आकाश नंगनि जे मसलनि ते बर्बादियूं थींदियूं आहिनि। ॻोठ छिटियूं वेड़ा वीरान थींदा आहिनि। हर कदम धोको ही धोको मैंने तो जज्बात में। हर कदम धोको ही धोको मैंने तो जज्बात में। मूंखे त लॻे थो शानू हिन दोस्त में शहर ई छॾे वियो आहे। केॾां वेंदो? छो वेंदो? अमीरो सही थो चए फ़कीरा। लॻे थो त शानू शर्म खां ई शहर छॾे वियो। गुनाह इंसान करे ऐं ॾो तक़दीर जो। ईअं ना आहे ईअं। हर इंसान खे अकुल आहे। इंसान जेको कुझु बि करे थो न हू पाण थो करे, पर जेको शिराज कयो आहे न हुनजी सज़ा हुनखे ज़रूरु मिलंदी।
अदा तव्हां को बि टेंशन न कयो, मां पाण हिन ॻाल्हि खे फेस कंदुसि। पोइ जेको थियो ॾिठो वेंदो। इहा सीधी सही मौत खे दावत आहे आकाश। यार त ॿियो को बि अहिड़ो हल न आहे जंहिंसां हिन मसइले खे हल करे सघिजे।